भेनरुनि सां मोहब्बत, भेनरुनि जी भाइरुनि सां मोहब्बत, ये अल्लाह जे रहम जो असर आहे। जो मुड़ुस जी घरवारी सां मोहब्बत, घरवारी जी मुड़ुस सां मोहब्बत, ये अल्लाह जे रहम जो असर आहे। जो उस्ताद जी शागिर्दनि सां मोहब्बत, शागिर्दनि जी उस्ताद सां मोहब्बत, ये अल्लाह जे रहम जो असर आहे। जो मुर्शिद जी मुरीदन सां मोहब्बत, मुरीदन जी मुर्शिद सां मोहब्बत, ये अल्लाह जे रहम जो असर आहे। जो मैं पंहिंजे पादरे सां मोहब्बत थी करे, गऊं पंहिंजे गाबरे सां मोहब्बत थी करे, बकरी पंहिंजे छेलरे सां मोहब्बत थी करे, ये अल्लाह जे रहम जो असर अथव। जो जंगल जा दरिंदा फारीदड़ जानवर जेके इंसानियत हैवानियत जा दुश्मन उन्हनि जे ज़िंदगी ते नज़र कंदा तो उहे भी पंहिंजे बच्चनि सां पिया था प्यार कनि। ही भी रब जे रहम जो असर आहे। नबी से फरमायो जन क़यामत जो ॾींहुं थींदो इहो हिकिड़ो हिसो रहम जो जेको सारी मखलूक़ात जे दिलनि में तक़सीम थियल आहे। नबी से फरमायो अल्लाह ताला इहो रहम कढी करे सारे मखलूक़ात जे दिल मां इहो भी रब पाण वटि रखंदो। हाणे 100 जो 100 हिस्सा रहम जा अकेले अल्लाह वटि हूंदा। इन्ही जे करे क़यामत जो ॾींहुं थींदो पीउ जे दिल मां रहम निकिरी वेंदो। तंहिंजे करे तरफ़ फरमायो लहू यफ्तदी मिन अज़ाब यौमइज़िन बिबनी। कुरान तो फरमाए पीउ जे दिल मां रहम निकिरी वेंदो त पीउ पियो रब खे चवंदो या अल्लाह मुझे पुटन के बाह में साग मुखे बचा व उम्मी मां जे दिल में रहम निकरी दो। अम्मा पे क़यामत जे ॾींहुं रब के चवंदी या अल्लाह मुझे बच्चन के न्याणियुनि के बाह में साग मुखे बचा व अखी भाइरनि जे दिल में रहम निकरी दो। वॾो भाउ पियो रब के चवंदो या अल्लाह मुझे नंढनि भाइरनि के भेनरुनि के बाह में साग मुखे बचा व साहिबती ज़ाल जे दिल मां रहम निकिरी वेंदो। ज़ाल पे क़यामत जे ॾींहुं रब खे चवंदी या अल्लाह मुंहिंजे मुड़ुस खे बाहि में साड़ मूंखे बचा व फसीलती लती तुवी क़ौम जो वॾेरो सरदार उन जे दिल मां रहम निकिरी वेंदो। ही क़ौम जो वॾो माण्हू पियो चवंदो या अल्लाह मुंहिंजे कुटुंब कबीले खे मुंहिंजी सॼी क़ौम के बाहि में साड़ मूंखे बचा। उस्ताद जे दिल मां रहम निकिरी वेंदो। उस्ताद बि पिया चवंदा या अल्लाह ही सभु मुंहिंजा शागिर्द बाहि में सड़नि मां बचा। मुर्शिद जे दिल मां रहम निकिरी वेंदो। क़यामत जे ॾींहुं मुर्शिद बि पिया चवंदा या अल्लाह सभिनी मुंहिंजे मुरीदनि खे बाहि में साड़ मूंखे बचा। ॿी मखलूक त पंहिंजी जाइ ते पर नबीअ ऐं रसूलनि जे दिल मां बि रहम निकिरी वेंदो। हज़रत मूसा हज़रत आदम अलैहिस्सलाम भी चवंदो पियो नफ़्सी नफ़्सी या अल्लाह मूंखे बचा। हज़रत नूह अलैहिस्सलाम भी चवंदो पियो नफ़्सी नफ़्सी या अल्लाह मूंखे बचा। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह भी चवंदो पियो नफ़्सी नफ़्सी। हज़रत मूसा कलीमुल्लाह भी चवंदो पियो नफ़्सी नफ़्सी। हज़रत ईसा रूहुल्लाह भी चवंदो पियो नफ़्सी नफ़्सी। पूरी दुनिया जा इंसान सब नफ़्सा नफ़्सी जी आलम में हूंदा पर हिकिड़ो अल्लाह जो प्यारो हूंदो, हिकिड़ो अल्लाह जो लाडलो नबी हूंदो। असांजो मिठे नाले वारो आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते क़यामत जे ॾींहुं 3 ॾींहं 3 रातियुनि जेतिरो सजदो ढुको हूंदो। उते सजदे में रोई करे पिया चवंदा उम्मती उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बचा। बस कुरान तो फरमा इन मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमन मक़ज़िया।
कुरान तो फरमा हजरत आदम को वठी हजरत ईसा ताईं, हजरत ईसा को वठी क़यामत ताईं जेके भी इंसान आया मरिया, जेके मौजूद जेके ईंदा, नंढा वॾा जवान कुरारा, मर्द औरतूं अमीर गरीब, पीर फकीर वली गौस, इमाम शहीद नबी रसूल, कुरान तो फरमा सभी तो पुलिस रात खां गुज़र थींदो, जेका वार खां सनी हूंदी, तरार खां तेज हूंदी, सब उन्हें पुलिस रात तां गुज़र कंदा। हज़रत आदम अलैहिस्सलाम जंहिं पुलिस रात तां गुज़र कंदो, उन जे ज़ुबान ते भी इहे लफ़्ज़ हूंदा, सल्लिम सल्लिम या अल्लाह मूंखे बचा। हज़रत नूह अलैहिस्सलाम भी चवंदो पियो सल्लिम या अल्लाह मूंखे बचा। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह उन जी ज़ुबान ते भी इहे लफ़्ज़ हूंदा, सल्लिम मूंखे बचा। सब इहे पिया चवंदा या अल्लाह मूंखे बचा। पर नबी से फरमायो उते पुलसरात ते भी मां मोहम्मद जे ज़ुबान ते इहे लफ़्ज़ हूंदा, उम्मती उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बचा। इन्हें जेकर अल्लाह से फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रब फरमायो दुनिया जा इंसानों मुंहिंजी बाट तव्हांखे ॾिसणी हुजे, मुंहिंजो रहम तव्हांखे ॾिसणो हुजे त मुंहिंजे आख़िरी नबी मिठे नाले वारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी ते नज़र कंदो त मां रब जो रहम समझ अची। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रब फरमायो जीअं मुंहिंजो रहम आमा, जीअं मुंहिंजे दस्तरखाने ते सभु पिया खाईंदा, अमीर भी खाईंदा, गरीब भी खाईंदा, जीअं मुंहिंजो दस्तरखानो सभिनीनि जे लाइ, दोस्त भी खाईंदा, दुश्मन भी खाईंदा, वफ़ादार भी खाईंदा, गद्दार भी खाईंदा। कुल्लन नुमिद्दु हाउला व हाउलाए मिन अताए रब्बिक। रब फरमायो मां रब जी सखावत दुनिया में आमा सभिनीनि खे पई मिलंदी। अञा रब फरमायो मां पंहिंजे दोस्तनि खे दाल ऐं मानीअ ते ख़ुशि कंदुसि, दुश्मननि खे मुर्गियूं ऐं कबाब खाराईंदुसि, वफ़ादारनि खे कखाइनि झूपड़ियुनि में रहाईंदुसि, गद्दारनि खे महलातुनि में रहाईंदुसि। जीअं मुंहिंजो रहम दुनिया में सभिनीनि ते आहे, इहे मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी मां चई रहम दुनिया में सभिनीनि ते हुयो या न? सभिनीनि जे लाइ बाजा। खैबर जो हिकिड़ो यहूदी हुयो, हुनजो कर्ज़ हुयो अबू जहल। अबू जहल वटि आयो कर्ज़ वठण जे लाइ। तवजो कजो, तमाम मुझे कर्ज़ दे। अबू जहल वक़्त जो फिरौन जेॾा जो आई ओॾा ई हलियो वियो। वञ खैबर तंग कदे तुम्हारा छॾींदुसि। उहे चारो यहूदी अची परेशान थियो। मके में कोई न को वाक़ुफ़कार कोन। ॾिठई त वॾेरा वेठा, मंच कचहरी लॻी पई। वॾेरो उतबो, चौधरी शेबो, सरदार मुगीर, उन्हनि खे अची चई अदा मां मुसाफ़िर खैबर जो रहाकू अबू जहल ने मुंहिंजो कर्ज़ आहे, हेतिरा पैसा आहे को मके में जेको मूंखे उन खां पैसा वठी ॾे। मां ग़रीब, मां मुसाफ़िर। हुननि खे वरी मज़ाक लॻी, मस्करी लॻी। उन्हनि चयो मके में कोई शख़्स न आहे जेको अबू जहल खां कर्ज़ वठी सघे, बस हिकिड़ो शख़्स आहे, उनजो नालो अथई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन ॾे वञ।
उहो ई तो के कर्ज वठी नहीं सके तो बाकी ॿियनि खे ताक़त ना है जो अबू जहल खां पैसा घुरे। हुननि जो मक़सद इहो मज़ाक। हू वेचारो यहूदी में ख़बर आयो साईं जे दरवाज़े ते। साईं ने फरमायो ॾे हाल अहवाल। चईं अबू जहल ॾे मुंहिंजो कर्ज़ आहे, ख़ैबर को मां आयो आहियां, हिकु दफ़ो मोटाई ॿियो दफ़ो मोटाई, हिते मके में कोई मुंहिंजो वाक़ुफ़कार कोन्हे को। तुंहिंजे बारे में चयो अथनि त हिकिड़ो शख़्स आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो ई तोखे कर्ज़ वठी ॾेई सघे थो, बाक़ी ॿियनि खे ताक़त न आहे। साईं जन त हकीम हुया, सम्झी विया त हिन सां मज़ाक कई वई आहे। हिन खे त ख़बर ई कान्हे त मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन अबू जहल आहे। पर नबी साईं जे दरवाज़े तां केरु ख़ाली मोटे, इहो मुनासिब ई कोन हुयो। इन जे करे अल्लाह सां फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा महबूब, दुनिया में तू सभिनी जे लाइ बाज थी करे आयो आहे, सभिनी जे लाइ तू रहमत आई, पंहिंजनि जे लाइ बि, परावनि जे लाइ बि, दोस्तनि जे लाइ बि, दुश्मननि जे लाइ बि, मुसलमाननि जे लाइ त तू रहमत आई। पर मुंहिंजा महबूब तू काफ़िरनि जे लाइ बि रहमत बणिजी आयो आहे। जंहिंजो नालो बि माण्हू आहे तू मुहम्मद उन्हनि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। साईं जन फरमायो हल त मां तोखे कर्ज़ वठी ॾियां। सम्झो सुभान अल्लाह। ऐं नबीअ में रोब नुसिरतु बिर्रोब। इन जे करे मुंहिंजे महबूब फरमायो अल्लाह ताला मां मुहम्मद जी रोब सां मदद कई आहे। अल्लाह ताला मां मुहम्मद जी मदद छा सां कई? रोब सां मदद कई आहे। नबी सां फरमायो अल्लाह मां मोहम्मद में एॾो रोब रखियो आहे, हालांकि मां गरीब, मां मिस्कीन, मां झूपड़ी में पियो रहा, पर महीने जे पंध ते को मां मोहम्मद मुस्तफ़ा जो दुश्मन भली 5 लख फ़ौज हुजेसि, भली लोही किल नहीं मज़बूत कोट में रहे, पर मां मोहम्मद जो रोब उते भी पहुचे। नुसिरतु बिर्रोब। अल्लाह मां मोहम्मद जी मदद कई आहे रोब सां। नबी साईं उन यहूदी की सां वठी करे अबू जहल जे दरवाज़े ते आया। दरवाज़ो खड़कायो, अबू जहल पुछा कई केरु? नबी साईं फरमायो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीसुनि जे किताबनि में अचे थो अबू जहल जुती भी कोन पाती, पटको भी कोन पातई, मथो उघाड़ो, पेर उघाड़ा, भजंदो आयो, डुकंदो आयो। यकदम अची दरवाज़ो खोलियई। साईं हुकुम। नबी साईं फरमाए हिन यहूदी जो तोड़े कर्ज़ आहे, हिनखे कर्ज़ ॾेई परे खां पंधु करे आयो। उन ही वक्त में अबू जहल वापस मोटियो, पैसा खणी आयो, अची उन यहूदी के कर्ज ॾिनई। साईं जन खे चईं मूंखे माफ़ कजो। नबी साईं खे अबू जहल मूंखे माफ़ कजो, मां कर्ज ॾियण में देर कई आहे। उन यहूदी भी शुक्रानो अदा कयो। हुननि वॾेरनि चौधरी जो मंज़र पे ॾिठो। छाजी ॾिठी आहे? दुआ करो हेर न। ओए चौधरी अबू लहब, मुगीरो, सरदार शेबो, अबू जहल वटाया रे ज़ालिम तोखे हया न थियो। मोहम्मद मुस्तफा तरती आई, यकदम तो उनके पैसा कड़ी करे ॾिना। अबू जहल जो यार मां छा कया? मोहम्मद मुस्तफा जब मूंखे सॾु कयो त कर्जदार आवाज़
मूंखे ॿुधण में आयो जो मां पटको भी कोन पातुम जुती भी कान पातम एॾो त मोहम्मद मुस्तफ़ा जे ॻाल्हाइण में रोब हुयो। जॾहिं महिल मां ॿाहिरि निकितुसि त हिकिड़ो शींहुं मोहम्मद मुस्तफ़ा जे सॼे पासे ॾों बीठो हुयो, ॿियो शेर मोहम्मद मुस्तफ़ा जे खॿे पासे ॾों बीठो हुयो। अबू जहल चयो जेकॾहिं मां इनकार पियो कयां उहे शींहं मूं सां ॻाल्हाइण पिया, जेकॾहिं थोरो बि इनकार कई त हिते जो हिते असां तुंहिंजूं ॿुटियूं ॿुटियूं करे छॾींदासीं। इन जे करे मां इनकार न करे सघियुसि। मुंहिंजे महबूब सच फरमायो नुसरत बिर्रोब, अल्लाह ताला मां मोहम्मद जो महीननि जे पंध ते रोब फरमायो ऐं ॿाज वरी सभिनी जे बाबा यहूदी जे लाइ ॿाज थिया न, कर्ज़ वठी ॾिनोसीं या न। ग़ज़वे हुनैन जे मौक़े ते हातिम ताईअ जी धीउ, हातिम ताई तव्हां ॿुधो हूंदो वॾो सखी हुयो अरब, नबी से जे ज़माने खे हुन कोन ॾिठो हुयो। हुनजी धीउ बि ॾाढी नेक हुई, सखी आली हुई, पंहिंजे क़ौम ऐं कबीले में सां वॾी सखावत कंदी हुई। पर ग़ज़वे हुनैन जे मौक़े ते उहा हातिम ताई जी धीउ सफ़ाना गिरफ़्तार थी पई। साहबा जो शोर लॻो पियो, गोर लॻो पियो। छा ॻाल्हि आहे? चयोसीं हातिम ताई जी धीउ गिरफ़्तार थी पई आहे तव्हां सां विढ़ण जे लाइ। हुनजी क़ौम सॼी क़ैद बणिजी वई आहे। नबी से पंहिंजे नबूवत वारी चादर कुलल मुबारक तो लाए करे उन न्याणे जे मथे ते रखी साहबाज़ के इन्हा काफ़िरतुल सही त काफ़िरिया। नबी से फरमा इन्हा बिन्तुल आयत काफ़िरिया पर न्याणी का है। जी फातिमा रुक़ैया उम्मे कलसूम ज़ैनब मोहम्मद जूं न्याणियूं आहिनि, हीअ बि मां मोहम्मद जी न्याणी आहे। उहा नबूवत वारी पाक चादर नबी से उन न्याणीअ जे मथे ते रखी। नबी से उहा चादर केॾी क़ीमती, जन चादर जा रब कसम कया वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक व मा कला। ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुंहिंजे कारम कारम ज़ुल्फ़नि जो कसम। या अय्युहल मुज़म्मिल, जंहिं चादर जो ज़िक्र क़ुरान मजीद में असांजो हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जवान जी कब्र ते रहमत नाज़िल फरमाए, फरमाइंदा या मोहम्मद मुस्तफ़ा जी चादर एडी बरकत वारी जो जेकर जहन्नम जी बाह में करे त जहन्नम जी बाही विसामे। तव्हांखे ख़बर न आहे हज़रत अली से वटि महिमान आया, दस्तरखानो विछायो, दस्तरखानो कुछ मेरो हो। उन्हें मेहमान मजाक में हज़रत अली से फरमाया वो दस्तरखानो साफ तक करी, उन्हें वक्त में दस्तरखानो कहीं साहबा फरमायो हाणे यो दस्तरखानो तू खणी दो, वरी इनखे धोंदे साबुण सां, वरी सुकाईंदे, वरी इस्त्री थींदो, माना उन खां पोइ मानी लॻंदे। एडी देर केर इंतजार कंदो? हज़रत अली से फरमायो घबरायो न, मिंट में मां दस्तरखानो साफ खणी थो अचां। इन वक्त अगर मशीनूं निकितियूं आहिनि न, छा चइबो आहे हिन मशीनुनि खे जेके जल्दी में धोई वरी उते ई सुकाइनि थियूं? वॉशिंग मशीन। कहिड़ी मशीन आहे? वॉशिंग मशीन ही आहे। वॉशिंग मशीन नालो आहे पर 2 in 1 आहे, माना ॿई कम हुन। हा, उन वाला विझ कपिड़ो यकदम धोई बि धोई बि ॾींदो, सुकी बि ॾींदो, इस्त्री बि थी वेंदो। उन वक्त में त मशीनूं कोन हुयूं। हज़रत अली से वो दस्तरखानो खणी वञी तनूर में विधो, सम्झो सुभाणे बाहि वारो तनूर। बस हिकिड़े मिंट खां पोइ उन चंबूरी जेका थींदी आहे जंहिंसां मानी कढबी आहे, छा चइबो आहे उन
भाई बोक की मानी कटना ने तंदूर में महाराजा उता मां पंजाब जे मुल्क में बैठा सिंधी कर दिए छे चंबूरी जे बाबा एकदम उन चंबूरी से दस्तरखानो बाहर कढई तो दस्तरखानो बिल्कुल साफ स्त्री चल मिट्टी से जी खत्म थी वही साहबा हैरान थी विया अली छा हुयो तनूर में जो इन दस्तरखाने के सागे ही तो कोन इनके साफ करे छॾियईं मुझे सोने अली से फरमायो ई बाह जो कमाल ना है ई मोहम्मद मुस्तफा जे हथरन जो कमाल आ एक दफे साईं मुझे घर आया मानवी खादऊं पछाड़ी ने हथ धोई करे इन दस्तरखाने सा मुझे महबूब पंहिंजा हथरा मुबारक उगिया हा साफ कया हा ई नबी से जे हथरा मुबारक जी बरकत है जे वक्त को वठी साईं जा हथरा मुबारक इन दस्तरखाने ते लगा हन अल्लाह ताला इन दस्तरखाने ता दुनिया जी पा हराम करे नबी से जे नबूवत वाली चादर का मामूली चादर साईं जन वा चादर मुबारक को न्याणी जे मथे दे साईं जन उन्हें न्याणी कोन पिया पासे दे वेठी पर फरमायो पुट तुझो को मुतालबो अल्लाह अकबर वो भी हाथ ताई दी दी जैसे तवा की खबर आ मुझो भी हाथ ताई वडो सखी हो मां सखी जी न्याणी हां पर मां खबर बुधिया तो मोहम्मद मुस्तफा मुझे अबे हाथ में को भी वधिक सखिया वाह जो न्याणी लफ्ज चया ताजे करे तो मौलाना अब्दुल्ला चांदे रहमतुल्लाह अलैह सच फरमायो हाथ मखवद सखा में दरिया खवद अता में हरगिज गनी न थींदो दिलबर जड़ो दुनिया में चांदे जड़ा नवाज़ा केई गरीब अरबी वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी सुभान अल्लाह उन जो जना सखी जी दिया पर मुझे खबर पई तो मोहम्मद मुस्तफा मुझे पी हाथ में को भी वधिक सखिया एक साहब ही फरमायो तुझे पी जी सखावत जो को मिसाल त दे हाथ में जी दी के जई ते मुझे पी जी जगह के 40 दरवाजा घना दरवाजा 40 दरवाजा एकले दरवाजे तक को गरीब भी दो तो 5 रुपया 10 रुपया उनके मिलंदा वरी हो सागो गरीब बे दरवाजे तामींदो तो सागा 10 रुपया मिलंदास वरी 3 दरवाजे तामींदो तो सागा 10 रुपया मिलंदास 40 दरवाजन ते वो गरीब वींदो हुयो भली 40 दफ़ा वगे उनके सागा 10 रुपया मिलंदा मुझो अबो उनके सुञाणंदो भी हो पर पोइ भी उनके जवाब कोन ॾींदो माना हर दरवाजे तां उनके पैसा ओतिरा मिलंदा उन्हें साहब फरमाया अम्मा तुझी कड़ी सखाए असां जो मिठो नाले वारो आमिना जो लाल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडो सखिया जो असांजे साईं जे झूपड़ी के दरवाजो त हिकिड़ो आहे पर जेको उन दरवाजे ते आयो ॿिए दर ते उनखे वञण जी ज़रूरत ई कान पवंदी रब ॿिन्ही जहाननि में अॼे छॾी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभिनी जे लाइ रहमत सभिनी जे लाइ बाजा हातिम ताईअ जी धीउ खे नबी से आज़ाद कयो जेको माल हुयो नबी से फरमा सभु वापसि कयो जेके क़ौम जा माण्हू गिरफ़्तार थी विया नबी से फरमायो सभु क़ौम जा माण्हू हिन सां गॾु हिनखे वापसि कयोसि सुभान नबी जी सखा जो केरु मुक़ाबिलो काफ़िरनि सां बि सखा हुई या कान हुई हातिम ताई जो पोइ त ख़ानदान अचे मुस्लमान थियो उनजो पुटु अदी बिन हातिम मुस्लमान थियो
उनजी दीवा सफ़ाना उहा मुसलमान थी। यहूदी जो पुट हुयो बकरियूं चाढ़ींदो, यहूदी मिशकात में हदीस है, बकरियूं चाढ़ींदो। एक दफ़े नबी साईं जे कचहरी में जो अची वेठो त हेॾो मज़ो अची बकरियूं सब विसरी वियुसि। बाबा मौलवी जोगी हिते नबी साईं जूं ॻाल्हियूं थो ॿुधाए त तव्हांखे केॾो मज़ो थो अचे। मज़ो अचे थो की न? जो राति जा 12 पिया थियनि, सियारे जी राति में वेठा हो, अल्लाह जो नबी पाण वेठो हुजे, अल्लाह जो नबी पाण पियो कचहरी करे त केॾो मज़ो हूंदो, केॾो लुत्फ़ हूंदो। बकरियूं विसरी वियुसि। करमल साईं जन जी जुती पियो थो साफ़ करे, करमल ॾिस त साईं जन जे लाइ पाणीअ जो कोरो भरियो पियो अचे, करमल ॾिस त साईं जन खे पखो पियो हाणे, विंझणो पियो हाणे। एक दफ़े हो यहूदी जो पुट बीमार थी पियो, नबी से फरमायो नींदर के वियो, साहबात के समय बीमार थी पियो आहे, फरमायो हलो त उनजी अयादत करे अचूं। साईं जन आया उन यहूदी जे घर, उन नींदर जी अयादत जे लाइ। नबी से जो उन नींदर खे ॾिठो, साईं जन हकीम हुया, सम्झी विया त यार मोकिलाइण वारो आहे। पाण फरमायूं पुट ज़ुबान सां कलमो पढ़, जीअं क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद खे बहानो थी पवे त ही मुंहिंजो आहे। हदीस में अचे तो हो नींदर ज़रे साईं जन ॾे पियो निहारे, ज़रे पीउ ॾे पियो निहारे, अखियुनि मां पाणी बि वहेसि पियो। सोचे पियो जेकॾहिं कलमो पढ़ंदुसि साईं जन त राज़ी थींदा, पर बाबो नाराज़ थी पवंदो। जेकॾहिं कलमो नथो पढ़ा बाबो त राज़ी थी वेंदो, पर साईं जन नाराज़ थी पवंदा। अल्लाह हुनजे पीउ जे दिलि में बि रहम विधो। पीउ चयसि पुट हारो रहमत लिल आलमीन नबी आयो अथई, यार इन ते कलमो पढ़ी करे इनखे राज़ी कर, असांजा भाग असां उन नींदर कलमो पढ़ियो, दम परवाज़ थी वियुसि। साईं जन खे एॾी ख़ुशी थी, नबी से उन नींदर जो जनाज़ो खणाए आया, फरमायो हिनखे गुस्ल करायो, कफन जी लाइ चादर न हुजे त मां मोहम्मद जी चादर कफन जे तौर ते हिन नींदर खे पारायो। साहबा फरमाइनि था असां पूरी ज़िंदगी पंहिंजे महबूब जे चेहरे मुबारक में एॾी ख़ुशी कान ॾिठीसीं जेतिरी हुन नींदर जे कलमे पढ़ण जे करे मोहम्मद मुस्तफ़ा के खुशी थी। वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन। दुनिया में जेका भी शइ तव्हांखे ॾिसण में अचे थी, मोहम्मद मुस्तफ़ा सभिनी जे लाइ बाजती आया, सभिनी जे लाइ रहमत आहे। इंसान त पंहिंजी जाइ ते, जीत जानवर पखी परिंदा बरी मखलूक खच्चीअ जो तुर जैसा नबी से टेकड़े करे खुतबो ॾींदा हुआ। जुमे जे ॾींहुं हज़रत तमीमदारी मिंबर ठाहे आयो, साईं जन हुन मिंबर ते जो वेठा, साहबा फरमाईंदा वो खच्चीअ जो तुर नबी से जे जुदाईअ में ईअं पियो रोए जीअं बच्चो अम्मा जे जुदाई में रोंदो आहे। साईं जन मिंबर तो उथिया, उन खच्चीअ जे तुर खे वञी भाकुर पायो। साहबा फरमायो खच्चीअ जो तुर एॾो पियो रोए जो असां सभिनी जो रोई ॾिठो। नबी साईं हुनखे भाकुर वञी पातो, उहो जीअं बच्चो अम्मा भाकुर पाईंदी आहे पोइ सिसकियूं भरे माठ कंदो आहे, मस वञी हुन खच्चीअ जे तुर माठ कई। पाण फरमायूं जेकर तुंहिंजो मुतालबो हुजे मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां, तूं हिते साओ मेवेदार बणिजी वञी, क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत तुंहिंजा मेवा पई खाए। जेकर तुंहिंजो मुतालबो हुजे मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां, आख़िरत जे ॾींहुं तूं मुंहिंजे जन्नत वारे बाग में हमेशह मां मोहम्मद जी ज़ियारत कंदो रही। त उन खच्चीअ जे थुर साईं जन खे चयोसीं पोइ ॻाल्हि मूंखे वणे थी, छो त दुनिया जो जहान बेवफ़ाई जो जहान आहे, जुदाई जो जहान आहे। आख़िरत जे लाइ मुंहिंजे लाइ दुआ घुरो त तव्हांजे जन्नत जे बाग में सदाई पियो तव्हांजी ज़ियारत कंदो रहां, सभिनीनि जे लाइ। अॼु मिर्ज़ा गुलाम कादियानी पंजाबी पंजाब वारो, उहो तो चवे थो आख़िरी नबी मां।
नबी से जे ख़त्म नबूवत वारो जेको ताज आहे उहो वरी पंहिंजे मथे ते थो रखो चाहे। ख़बर अथव कादियानी नहीं कान अथव ख़बर? मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी, उनजे पीउ जो नालो हो गुलाम मुर्तज़ा, मां जो नालो हो चिराग बीबी, पंहिंजो नालो छठीअ जो हो वसवंती। गुलाम अहमद अलाए कीअं पियुसि उन नबूवत जी दावा कई। अंग्रेज जे ख़िलाफ़ जॾहिं उलमा जिहाद जो ऐलान कयो, सिख वांगिया मुसलमान सब गॾु हुआ अंग्रेज सां विढ़ण जे लाइ। अंग्रेज न मुल्क मां निकितो, उन मिर्ज़ा गुलाम कादियानी खे उन्हनि बीहारियो। वांगियनि खे चई त मां क्रिश्चन आहियां। वांगियनि खे छा पियो चए त मां क्रिश्चन आहियां। क्रिश्चन चवंदा आहियो क्रिश्चन? क्रिश्चन। वांगियनि खे पियो चए त मां क्रिश्चन आहियां, तंहिंजे करे मां तव्हांखे हुकुम थो कयां त अंग्रेज सां न विढ़ो। वांगियनि चयुसि त तूं असांजे क्रिश्चन जे पेशाब जे बराबरि नथो थी सघे। तूं क्रिश्चन किथां थींदे? वरी सिखनि खे चई त मां गुरु नानक आहियां, मां तव्हांखे हुकुम थो कयां त अंग्रेज सां न विढ़ो। सिखनि चयुसि बेईमान, तूं असांजे गुरु नानक जे पेरनि खे जेका मिट्टी लॻे उनजो मुक़ाबिलो नथो करे सघे। ईसाइनि खे बि वरी चयो त मां मसीह आहियां, छो त पाकिस्तान हिंदुस्तान में ईसाई बि रहंदा। मां मसीह आहियां, तव्हांखे हुकुम थो कयां अंग्रेज सां न विढ़ो। ईसाई बि थुक हणी चई। मुसलमाननि खे वरी चए त मां नबी आहियां, आख़िरी नबी मां तव्हांखे हुकुम थो कयां त अंग्रेज सां न विढ़ो। थुक हुजे हिननि मुसलमाननि ते। वांगियनि खे गैरत आई, सिखनि खे गैरत आई, ईसाइनि खे गैरत आई, मुसलमाननि खे गैरत न आई। पैसे जी लालच में, नौकरी जी लालच में उन कमीने खे नबी करे ॾिनो। हिन वक़्त बि खोड़ मुसलमान कादियानी पिया थियनि। कंजारो जे पासे ॾे कमाल देरो में खोड़, महेसर, गोपांग, एॾा ई बांधी ॾे सूबे सिंध जो कादियानी जो सदर ॾाहिर जो, सम्झो था की न? सूबे सिंध में कादियानी जो जेको सदर आहे उहो बांधी जो ॾाहिर ई आहे, समर उनजो नालो। वॾा पंप त CNG पंप, पेट्रोल पंप, कारखाना, ज़मींदारी सभु मुसलमान हुन सां खाईंदा पीअंदा था। तव्हांजे इलाइक़े में ख़बर कान्हे त कादियानी हीअं तव्हां वांगुरु आहे, नाला बि हुननि जा मुसलमाननि जा, निमाज़ बि पढ़ंदा, ॾाढी बि रखंदा। अल्लाह बचाईंदो। अॼु वाइदो कयो त कादियानी सां बाइकाट कंदासीं। ये असांजी हुकूमत कादियानी नवाज़ हुकूमत। शीशन कोर्ट जो जज तो चवे त हीअ औरत गुस्ताख आसिया मसीह, हिनखे फांसी ॾियोसि। शाहिदनि शाहिदी ॾिनी, औरत पाण इक़रार कयो। हाई कोर्ट जो जज भी चवे थो त हीअ औरत गुस्ताख आहे, पाण इक़रार कई त मां गुस्ताखी कई आहे, शाहिदनि शाहिदी ॾिनी त हिनखे फांसी ॾियो, छो त गुस्ताखी रसूल जी सज़ा मौत। वरी जनवरी जो केस सुप्रीम कोर्ट में आयो आहे। इहो बेईमान निसार साकिब अला यहूद में ईसाइन जो बार पिस या पैसो मिलिस या पाण बेईमान कादियानी आहे। उहो वरी चए थो शाबाश, तो तमामु भलो कमु कयो आहे, तोखे असां आज़ादु था। अॼु वाइदो कयो त जेसि ताईं असांजी जान में जान हूंदी
असां पंहिंजे महबूब जी इज़त ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं इंशाअल्लाह असां पंहिंजे मथां सां कफ़न ॿधी करे मैदान में निकिरींदासीं। तव्हांखे ख़बर आहे गाज़ी अलमुद्दीन लाहौर में हिकिड़ो टांगे वारो हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह तक़रीर कई। हिकिड़ो राजपाल हिंदू आहे जहाँ असांजे सोने नबी जे गुस्ताखी में किताब लिखियो आहे रंगीला रसूल केरु आहे जेको हिन शातिम रसूल खे जहन्नम में पहुचाए। इहो गाज़ी अलमुद्दीन टांगे ते वेठो सवारी खणी आयो। ये चुमकी वारा ईंदा आहिनि सवारी खणी, उहो वाइद पियो ॿुधे। उन वक़्त में घोड़े जी वाग लॻाई, सिधो आयो घर, घोड़े खे छोड़े वुज़ू कयो। घर वारे ॾाढो मानी रखेसि, पाणी रखेसि, पर न मानी पियो खाए न पाणी पियो पीए। रोए पियो ज़ारो कतार। घर वारे चयसि अलमुद्दीन ख़ैर त आहे? ख़ैर छाजो? राजपाल हिंदू जहाँ असांजे सोने नबी जे गुस्ताखी में किताब लिखियो आहे रंगीला रसूल, मां रब सां वाइदो कयो आहे या अल्लाह मां तेसिताईं न खाईंदुसि न पीअंदुसि जेसिताईं हिन गुस्ताख रसूल खे जहन्नम में न पहुचाए। वञी हुन शातिम रसूल गुस्ताख रसूल राजपाल हिंदू खे क़त्ल कयईं, मियां वारी जेल में। काज़ी एहसान अहमद शुजाबादी रहमतुल्लाह अलैह वो फरमाए थो मां आख़िरी मुलाक़ात जे लाइ जंहिंमहिल गाज़ी अलमुद्दीन वटि वियुसि मियां वारी जेल में, जेल जो सुप्रीटेंडेंट उहो हिंदू हुयो। हिन मौलवी सां मिले थी काज़ी एहसान अहमद शुजाबाद जो आओ मां हिन सां मुलाक़ात कंदुसि। तो जेल जो हिंदू रोए पियो। काज़ी एहसान अहमद शुजाबादी पुछा कयसि बाबा रोए थो? बाबा वेहो, ओ छोकिरा वेहो, हेॾी केॾी कम वारी ॻाल्हि पई आहे। हुन हिंदू खां पुछा कई तूं रोई थो, ॻाल्हि छा आहे? चई तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे हिन मौलवी खे सुबुह जो फांसी ईंदी, राति जो मां राति हिन जे कमरे में मुंहिंजी ड्यूटी, मां बार बार जंहिं वक़्त में कमरे में वञा त कमरे में रोशनी, सॼो कमरो रोशन लॻो पियो आहे। मां ज़िंदगी में अॻे रोशनी ॾिठी कान। मां हिकु दफ़ो जलियोमांसि बाबा बत्ती विसां, वरी मां वञी सुतुसि। वरी जो वञा त साॻी रोशनी, वरी ॿियो दफ़ो वञा त साॻी रोशनी। वो हिंदू तो चवे जेल जो सुप्रीटेंडेंट। मां हिन अलमुद्दीन खां पुछा कई बाबा ये बदकारी बत्ती जी रोशनी आहे, केरु तोखे लाइट ॾेई वियो आहे? गाज़ी अलमुद्दीन जे अखियुनि में ख़ुशी में पाणी अची वियो। चई जीअं जो मां सुम्हां थो त ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत मूंखे नसीब पई थिए। हिन कमरे में नबी से मूंखे तसल्ली ॾेई भाकुर पाए करे फरमाइनि पिया अलमुद्दीन पुट परेशान न थी, सुबुह जो रोज़ो रखी अचिजांइ, इफ़्तारी मां मोहम्मद जे दस्तरखाने ते जी। सॼी राति नबी से ईअं ज़ियारत थींदी रही। इहो वाक़ियो ॿियो वाक़ियो असांजे करोड़ी जो पक्का चांहि जो हाजी माणिक शर्फ, उते हिकिड़ो कादियानी हो अब्दुल हक, हुन हाजी माणिक उन अब्दुल हक कादियानी खे मारियो। खैरपुर सेंटर जेल में हो। जेल जो सुप्रीटेंडेंट जेको उहो बि सैयद हुयो, उनजी घरवारी बि सैयद ज़ात जी। वो जेल जो सुप्रीटेंडेंट उनजी घरवारी खे नबी से ख्वाब में आया, पाण फरमायो अम्मा तू मुंहिंजे खानदान जी बीबी आई, अॼु मुंहिंजो महिमान जेल में आयो आहे। अम्मा जेसिताईं मां मोहम्मद जो महिमान जेल में आहे तेसिताईं मानी तू मोकिल। मौलाना अला वसाए साहब लिखियो किताब
सुबुह जो उन सैयद दादी पंहिंजे मुड़ुस खे जेको जेल जो सुप्रीटेंडेंट हुयुसि उहो बि सैयद हो उनखे चई त केरु नओं को माण्हू को जेल में आयो आहे छा को वॾो माण्हू त हुन चयसि को वॾो माण्हू त कोन्हे को ग़रीब आहे मिसकीन आहे हाजी मान खे शर्म करो ॾियो आहे त ग़रीब आहे त मिसकीन पर वॾा वॾा आलिम बुज़ुर्ग बि उनजी ज़ियारत जे लाइ जेल में अचनि था उन हिकिड़े कादियानी खे मारियो आहे नबी जे गुस्ताख खे मारियो आहे त घरवारी रोई करे चयसि राति मुंहिंजो महबूब मिठे नाले वारो आमिना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आया मूंखे साईं जन जी ज़ियारत थी नबी से फरमायो अम्मा मुंहिंजो महिमान जेल में आयो आहे उनजे मानी जो बंदोबस्तु कर तंहिंजे करे सुबुह ऐं शाम मानी मां पचाईंदसि महिरबानी कर मुंहिंजे नाने मुस्तफ़ा जे महिमान खे मानी कर पछाड़ी में सैयद गौसली शाह साबिक़ वज़ीर आला इहो उनजो वकील हुयो अञा भी जिंदा अथव शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह भी ते जेल में आया शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधरी के चयो मौलाना गवाह कोई कोने गवाह कोई कोने को जेकर हाजी मां इएं चवे त मां कोन मारियो आहे कादियानी त केस साबित कोन थींदो आज़ाद थी मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह हाजी मालिक वटि आया पाण फरमायो हाजी साहब वकीलन जो ही मशवरो आहे त उन वक़्त में कोई गवाह कोन हुयो जंहिं वक़्त में तूं कादियानी खे मारियो हो हाणे जेकॾहिं तूं चओ त मां न मारियो आहे केस कोन हलंदो तूं आज़ाद थी वेंदे त हाजी मालिक जे अखियुनि में पाणी अची वियो चई मौलाना मां छो इनकार कयां मां केतिरा हज भी कया हर साल मां उम्रे ते भी वेंदो हुअसि हर साल मां वरी ख़ैर ख़ैरात भी कंदो हुअसि आलिम बुज़ुर्गनि खे भी चवंदो हुअसि महिरबानी कयो मुंहिंजे लाइ दुआ करो त अल्लाह मूंखे पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत कराए हज ते वेझो हुते भी ज़ियारत मूंखे नसीब न थी उमरा कयमि साईं जन जे रोज़े मुबारक ते वञी सलाम पढ़ियमि सलात पढ़ी करे सुम्ही रहियुसि पर हुते भी ज़ियारत नसीब न थी रोज़ानो मां आलिम न सुञींदा हुआ त दुरूद पढ़ी करे सुम्हंदो खे ज़ियारत थींदी पर पोइ बि मूंखे नबी से जी ज़ियारत नसीब न थी मौलाना जंहिं वक़्त खां वठी मां इन अब्दुल हक कादियानी आरईअ खे मारियो आहे का रात जेल में खाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थींदी असुल तो हुकुम कादियानी खे मारण जो पर हाणे कानून आहे हुकूमत उन्हनि जो तहफ़ुज़ थी करे मारे नथा सघो त घटि में घटि बाइकाट त कंदो कादियानी जो किथे दुकान हुजे का कोठी हुजे को पंप हुजे को कारखानो हुजे मुसलमान नौजवान हुते बीहनि ड्यूटी लॻाए वञनि को मुसलमान उॾाई वञे त हुनजे ॿाह खां पकड़ियोसि बाबा ही कादियान ही नबी जो दुश्मन आहे हिन खां सौदो न वठ जेकर केरु ज़ोरीअ वञे थो त हुन सां विरोसि हुनजो ईमान बचायो लठियूं हणोसि न वञे कादियानी असांजे कंडियारे में कादियानी जा वॾा दुकान आहे कारोबार हुयो पोइ असांजे नौजवान तालिबन ड्यूटी आई जेको मुसलमान वञे पियो हुनखे चवनि बाबा ही कादियानी अहिड़ा न वञ इन खां सौदो न वठ हिकिड़ो चङो भलो नेक निमाज़ी दीनदार बाशर कादियानी जी दुकान ते पियो वञे मां वञी ॿाह मां पकड़ियोमांसि मां चयोमांसि चाचा ही कादियानी इन खां सौदो न वठ चई मौली साहब मुसलमान महांगो था जॾहिं सौदो सस्तो थो मां चयोमांसि भली मुफ़्त में ॾेई हेॾा ई न वञ ईमान हलियो वेंदो को कादियानी डॉक्टर हुजे मुफ़्त में तव्हांजो इलाज करे मुफ़्त में तव्हांखे दवा ॾे इहे मरीज़ मरण क़बूल कयो कादियानी को इलाज न करे हराम अथव ईमान हलियो वेंदो
भाउ छो न हुजे, पीउ छो न हुजे, पुटु छो न हुजे, विड़ोस हुन सां। नबी से को वधीक कोई कोन्हे को। अबो अम्मा भाइर भेनर पुट ॼण मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्मी नबूवत क़ुर्बान। घटि में घटि कावड़ जो इज़हार त कयो, एहतिजाज त कयो। तव्हां चवंदोसीं कादियानियुनि सां एतिरी सख़्ती छो? ॿिया बि काफ़िर असांजे मुल्क में रहनि था। बाबा हिकिड़ो कसाई आहे, उहो कुते जो गोश्त संदुल ते रखी विकिणे पियो ऐं चए थो त हीउ कुते जो गोश्त अथव। इहो बि कसाई हरामी चइबो? छो त मुस्लमाननि जे मुल्क में कुते जो गोश्त थो विकिणे। छो त हिते मुस्लमान कुते जो गोश्त थो विकिणे। अमेरिका, बर्तानिया, चाइना, फ्रांस उहे कुता खाईंदा आहिनि। इहो बि मुजरिम आहे, पर ॿुधाए थो त हीउ कुते जो गोश्त अथव। ॿियो हिकिड़ो कासाई आहे, उहो कुते जो गोश्त संदुल ते रखी ऐं मुस्लमाननि खे चए थो त हीउ बकर जो गोश्त अथव। ईअं धोखो ॾेई करे मुस्लमाननि खे खाराए पियो। मां तव्हां खां पुछां थो, इहो कासाई हुन खां वधीक हरामी चइबो की न? इनखे सज़ा ॾिजे या न ॾिजे? इनखे मारिजे या न मारिजे जेको मुस्लमाननि खे हराम थो करे? त बाबा उहो बाकड़ी भील खोली वांगिया उहे त सौ सिधो चवनि था असां काफ़िर आहियूं। असां तव्हांजे क़ुर खे कोन था मञूं, असांजो पंहिंजो किताब गीता आहे। असां तव्हांजे नबी खे कोन था मञूं, असांजो पंहिंजो कृष्ण आहे। असां तव्हांजे अलाह खे कोन था मञूं, असांजा अलाह आहे बुत जेके मंदर में पिया। हीउ बेईमान चवनि था असां अलाह खे मञूं था, नबी साहिब खे मञूं था, क़ुर खे मञूं था, नमाज़ बि पढ़नि, नाला बि मुस्लमाननि वारा। वरी चवनि त लिखंदा गुलाम अहमद कादियानी इहो असांजो आख़िरी नबी आहे, असां हुन ते कलमो पढ़ियो आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहे हुननि काफ़िरनि खां वधीक ख़तरनाक काफ़िर चइबा की न? पाकिस्तान जे आइन में लिखियल आहे 141 मेंबरनि जी सही थियल आहे त कादियानी काफ़िर आहिनि। कादियानी खे पाकिस्तान में मस्जिद ठाहिण जी इजाज़त न आहे। को बि कादियानी मुस्लमान हुन सां रिश्तो नथो करे सघे। कादियानी जे जनाज़े में शरीक नथो थी सघे। कादियानी खे मुस्लमाननि जे कब्रिस्तान में कोरण जी इजाज़त न आहे। को बि कादियानी तबलीग नथो करे। इहो पाकिस्तान जे आइन में लिखियल आहे। अॼु वाइदो कयो त असां पंहिंजे आइन जी बि हिफ़ाज़त कंदासीं। आइन के मुताबिक असां कादियानी सां बाइकाट कंदासीं। अल्लाह से दुआ है, अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए। अमा तौफीक अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह बिन जान की भलाई में चंगाई नसीब फरमा, बिन जान की बुराई में तकलीफ में बचा। इन दुनिया में इस्लाम से ईमान से एहसान काबिल से हमें खैर फरमा। साने बेदीन के दीनदार बना। या अल्लाह साने बेनमाज के नमाजी बना। साने बीमारों की शिफा दे, साने मरीजों की सेहत अता फरमा। इनके बे औलाद उनके साले औलाद दे। सुना सना दोस्त आज अल्लाह बचाया बीमार में। आज मूसा उन्हें सेहत या जिला दुआ करो। आज अल्लाह बचाया फौत थी हो उन्हें मगफरत जिला दुआ करो। बेवसा में दोस्त है मौला इलाही बख्श दुआ बेगुनाह जेल में उन्हें दुआ करो। अल्लाह उन्हें आज़ाद फरमाए। या दोस्त ने इजाज़त ना उन्हें दुआ करो। अल्लाह उन्हें शिफा जेके बजाय मसले में परेशान दुआ के अल्लाह ताला से बिल्कुल सलाह। या अल्लाह असल के कौल में फेल में मुस्ताक में किरदार में अक़वाल में अफ़आल में शादी में गमी में उठन में देर में खाने में पीने में आज महबूब की ताबेदारी गुलामी नसीब फरमा। जब दोस्त मेहनत करी दीन दुआ क्यों या अल्लाह ने